المتقين والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لا تحسبن الذين يفرحون بما أتوا ويحبون أن يحمدوا بما لم يفعلوا ولا تحسبنهم بمفازة من العذاب ولهم عذاب أليم. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त हरगिज़ तव्हां गुमान न कयो उन शख़्सनि जे मुतलिक़ जेके ख़ुशि थियनि था जेको उन्हनि खे मिलियो आहे उन जे मथां ख़ुशि थियनि था ऐं पसंदि इन ॻाल्हि खे कनि था त तारीफ़ कया आहे। हिन आयत मुबारक जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो जेके जंहिं माण्हुनि खे अल्लाह नेमत अता फरमाई आहे उन नेमत जे मथां उहे ख़ुशि थियनि था। इन ख़ुशि थियण मां मुराद उन नेमत जे मथां वॾाई कनि था, नेमत जे मथां तकबुर कनि था ऐं इहो चाहिनि था पिया त केरु हुजे जो असांजी तारीफ़ करे। पर अहिड़ो कमु जेको हुननि कमु कयो ई न आहे उन जे लिहाज़ सां बि उहे ईअं चाहिनि था त केरु असांजी तारीफ़ करे। इहा शइ हर इंसान जी फितरत में तबियत में रखियलु आहे। जेकॾहिं को लीडर हूंदो उहो बि इन तमन्ना ते जीए थो पियो त माण्हू तारीफ़ कनि मुंहिंजी। जेकॾहिं मौलवी हूंदो न त बि उहो इहो चाहींदो त केरु मूंखे मुफ़्ती आज़म सॾे, मूंखे वॾो ख़तीब सॾे, या मूंखे ईअं चए त बाबा हिन जहिड़ो को आलिम ई को कोन्हे। इहा दिलि जे अंदरि इहा शइ रखियो वेठा आहिनि। हालांकि ॼाण मां कुझु बि न ॼाणे त बि इन तमन्ना जे मथां जीए थो पियो जो को माण्हू हुजे रुॻो हिन जी तारीफ़ करे त कन ॾींहुं बीठो हूंदो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त इहो कामयाबी जो दलील न आहे। मसलन को माण्हू जॻहि ठहिराईंदो आहे न त बि माण्हुनि खे सॾे ॾेखारींदो आहे, अच्छा न मुंहिंजी जाइ ठाही त अची वञी ॾिसी वञे अहिड़ी तरह मां इहो छा इहा तबियत आहे, इन में कहिड़ो फ़ाइदो आहे हिन जे ॾिसण में। सिर्फ़ु इन करे जो ॿ लफ़्ज़ मुंहिंजे शान में ॻाल्हाए त वाह जो साईं तो कमु कयो आहे, वाह जी शइ तो सुठी ठाही आहे। इन जी रब फरमाइतनि जी का बि हक़ीक़त न आहे। जेकॾहिं का ज़मीन ख़रीद कंदो त बि माण्हुनि खे ॾेखारींदो। इहा हर हिकु शख़्स जे अंदरि इहा ॻाल्हि रखियलु आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त युहिबून ऐं युहमदू बिमा लम यफ़अलू, जेको हुननि कमु न कयो आहे उन जे मथां बि उहे ईअं चाहिनि था त केरु असांजी तारीफ़ करे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए वला तहसबन्नहुम बिमफ़ाज़त मिनल अज़ाब। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त हरगिज़ इहो गुमान न कयो जो इहे फ़ेल इहे कम तव्हांखे अलाह जे अज़ाब खां बचाईंदा। मुमकिन आहे त इन सबब जे करे अञा बि तव्हांजे मथां अज़ाब कयो वञे, छो जो तव्हां वॾाई कयो था। छो जो अलाह जी नेमत जे मथां वॾाई न कबी आहे। अलाह जी नेमत जे मथां बाने खे शुकुरु करणु घुरिजे। मुंहिंजा मुला तुंहिंजा अहसान, तुंहिंजा करम जो तो मूंखे हिन नेमत सां नवाज़ियो आहे, मुंहिंजे मथां तो महिरबानी फरमाई आहे। वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं इन्हनि जे लाइ अज़ाब दर्दनाक आहे। फरमाए त वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द, इहे जेके शयूं तूं माण्हुनि खे ॾेखारी थो, जंहिं शयुनि जे आसिरे में तूं जीउ थो पियो, ज़िंदह लॻो वेठो आहे त हीअ शइ बि मुंहिंजी आहे, हीअ बि मुंहिंजी आहे। पर अल्लाह ताला फरमाए त इन सभु शइ जो मालिक अल्लाह आहे, तूं कोन्हे। वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द, इहो आसमानी ज़मीननि जो जेको मुल्क आहे जो अल्लाह जो आहे, तुंहिंजी का शइ न आहे। हीअ चंद ॾींहंनि जे वास्ते तो वटि रखियलु आहे ऐं अलक़रीब इहे शयूं तोखां जुदा थींदियूं या इहे शयूं इते रहिजी वेंदियूं, तूं उन्हनि खां जुदा थी वेंदीं। फरमाए त वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हर शइ जे मथां क़ादिर आहे। फरमाए त इन फी ख़ल्क़ समावाति वल अर्द, कहिड़ो न सुहिणो बयानु रब करीम फरमाए थो। इन फी ख़ल्क़ समावाति वल अर्द, बेशक
आसमान ऐं ज़मीन जे ख़ल्क़नि में वक़्तिला फिल लैल वन्नहार ऐं राति ऐं ॾींहं जे मुख़्तलिफ़ थियण में ल आयत दिल उलिल अलबाब, इन में निशानियूं आहिनि अकुल वारनि जे वास्ते। तूं जेका शइ ठाही आहे उनजे मथां तूं फ़ख़ुरु करी बि थो, माण्हुनि खे ॾेखारी बि थो, नाज़ बि करी थो, पर जेको अलाह ठाहियो आहे करे इन में गौर फ़िकिर कयो अथई। अलाह ज़मीन ठाही आहे, अलाह दरिया पट सहरा समुंड ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात आसमान में सिज खे रोशन कयो अथई। राति थिए थी सितारा चमकनि था, राति थिए थी त उन में चंड रोशन थिए थो पियो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकिड़ी थोरी शइ ठाहे थो, हिकु हिकु शइ ॾेखारे थो, पर कॾहिं इहो गौर कयो थिए त अलाह छा ठाहियो आहे, अलाह जे ख़ल्क़नि में केॾो हुस्न आहे, केॾो कमाल आहे। जेकॾहिं माण्हू इन शयुनि खे गौर फ़िकिर करे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे पंहिंजी वेझड़ाई नसीब फरमाए। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला फरमाए थो पियो त मां हिकु राति पंहिंजी मासी जे घर टिकियुमि, उम्मुल मोमिनीन हज़रत बीबी मैमूना रज़ियल्लाहु ताला अन्हा। उन राति अलाह जो महबूब उते हुयो। महबूब सलासम जी ज़ाते बाबरकात पंहिंजे मुख़्तलिफ़ घर वारनि वटि पंहिंजूं रातियूं गुज़ारींदा, कॾहिं कंहिं घर वारी वटि, कॾहिं कंहिं घर वारी वटि, यानी उहो उन में बि अदल रखंदा हुआ। उन राति अलाह जो महबूब मुंहिंजी मासी जे घर में महिमान हुयो, पर त मां नंढड़ो हुउसि, मां बि पोइ पंहिंजी मासी जे घर में सुम्ही पियुसि। पर मां थो पियो त अधरां जो टाइम थियो, अलाह जो महबूब उथियो ऐं उथी आसमान ॾे मुंहुं करे पढ़णु लॻो त वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। सुहिणो महबूब उथी आसमान ॾे मुंहुं करे ऐं चयो त ज़मीन ऐं आसमान जो मालिक जेको आहे सो अलाह आहे, उहो हर शइ जे मथां क़ादिर आहे। फरमाए त बेशक इन फी ख़ल्क़ि समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैल वन्नहार ल आयातिल उलिल अलबाब, अकुल वारनि जे लाइ राति जे अंदरि बि ख़ुदा जी निशानी आहे, ॾींहं जे अंदरि बि अलाह जी निशानी आहे। अलाह जी हर तख़लीक़ जे अंदरि, अलाह जी हर ख़ल्क़ियल शइ जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी कुदरत जूं निशानियूं रखियूं आहिनि। इंसानु पंहिंजी ठाहे ऐं उन्हनि जे अंदरि मशगूल थी थो वञे, हे बि मां ठाहियो आहे, हे बि मां ठाहियो आहे, पर उन अलाह जी ज़ाते बाबरकात जेको ठाहियो आहे उन में बि त कॾहिं गौर करे ॾिस। हीअ किवलियूं ॾिठी त किवलियूं केतिरियूं लखनि जी तादाद में हूंदियूं आहिनि, पर अलाह ताला हर हिक खे जुदा ठाहियो। नज़र में ईअं ईंदियूं आहिनि त सभिनि जो कलर हिकिड़ो आहे, सभु हिक जहिड़ियूं आहिनि कद बुत में, पर हिकिड़ी जेका शइ अलाह ताला पहिरें ॾियारे ख़ल्क़ी आहे न, क़यामत ताईं वरी ओड़ी ॿी न ख़ल्क़ी। इंसाननि में लखे किरोड़नि ख़रबनि में वञी पहुता आहिनि, पर अञा पैदा थींदा, पर पहिरें ॾिहाड़े अलाह जेको पैदा फरमायो आहे वरी क़यामत ताईं। अहिड़ी तरह सां हर तख़लीक़ जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी कुदरत ऐं हुस्न जो रंग जेको सो निरालो आहे, उहा अलाह जी उन तख़लीक़ जे अंदरि गौर करणु घुरिजे त अलाह जी ज़ाते बाबरकात कीअं पंहिंजी काइनात खे ठाहियो आहे, कीअं उनखे हुस्न ॾिनो आहे, कीअं उन में इस्तकाम पैदा फरमायो आहे। अलाह ताला जी इन नेमतुनि ऐं कुदरतुनि जे अंदरि नज़र रखण सां अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे क़ुर्ब नसीब फरमाए थो। फरमाए त अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन अला जुनूबिहिम व यतफ़क्करून फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्द। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उहे शख़्स जेके अलाह खे यादि कनि था। इंसान जूं टे सूरतूं आहिनि, या सुतल हूंदो, या वेठल हूंदो, या बीठल हूंदो। अलाह ताला फरमाए त क़याम में बि पंहिंजे रब खे यादि कनि था, ऐं वेठा आहिनि त बि पंहिंजे रब खे यादि कनि था, पर जॾहिं लेटी पवनि था त बि पंहिंजे रब खे यादि कनि था। पर इते ॻाल्हि ख़तमु न आहे, वयतफ़क्करून फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्द, ऐं ज़मीन आसमान जी तख़लीक़ जे अंदरि गौर ऐं फ़िक्र बि कनि था। यानी इहो बि अलाह जे ज़िक्र जे अंदरि शुमार आहे जो ज़ुबान ख़ामोश हुजे ऐं ज़हन इंसान जो अलाह जी कुदरत में रुधियलु आहे, उन में गौर फ़िक्र करे थो पियो। हीअ शइ जेका अलाह ख़ल्क़ी आहे त हिन में केॾी, उन जे अंदरि बि त ख़ुदा जी जोड़ हूंदी न, इहो ईअं त कोन थो हले पियो। छो त अलाह जी कुदरत जो शान त हिकिड़ी सन चइजो अलाह ताला क़ुर पाक में मच्छर ऐं मखे जा मिसाल छो ॾिना आहिनि। हवा में उॾाए करे माण्हुनि खे ॾेखारे थो पियो त मां हे कमु कयो आहे, पर अलाह ताला वरी बि मखे जो मिसाल क़ुर पाक में ॾिए थो पियो त मुंहिंजी मखी जॾहिं मखे त ठाहे ॾेखार, त वाक़ई हेॾियूं बिल्डिंगूं ठाहियूं आहिनि, तूं हेॾी परवाज़ूं ॾेखारे थो, माण्हुनि खे हैरत में विझी छॾियो अथई, छो जो तुंहिंजे अकुल जे जेको आहे सो कमाल दर्जे ते पहुतल आहे, तूं वॾी सनात कई आहे, पर अलाह जे मच्छर जहिड़ो हिकिड़ो मच्छर त ठाहे ॾेखार, ख़ुदा ॿुधाए थो।
यानी अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इंसान खे ॿुधाए थो तूं मथां पंहिंजी ताक़त जे मथां नाज़ करी पर तूं अहिड़ो खसी सां जो तूं हिकिड़ो मच्छर बि नथो ठाहे सघीं, हिकिड़ी मखी बि नथो ठाहे सघीं। इन शयुनि में गौर करणु, फ़िक्र करणु, इहो बि अलाह जे ज़िक्र जे अंदरि दाख़िल आहे। रुगो इन जो अलाह जो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्हम्दुलिल्लाह जेके रब नसीब करे पंहिंजी ज़बान खे हमेशह ताज़ो रखे ख़ुदा जी हमद ऐं सना सां, पर अलाह जी कुदरत जे अंदरि गौर फ़िक्र करणु इहो इन खां बहितर आहे, इहा वॾी इबादत आहे अलाह वटि। जॾहिं माण्हू उन में गौर फ़िक्र करे थो पोइ इन सोच सां हाणे इन जेको पाणी आहे पेट्रोल जेको आहे इन पाणी में बि त हुन गौर फ़िक्र कयो न, हिन में कहिड़ी शइ आहे, हिन में कहिड़ो जोहर आहे, इहो छा थो करे सघे। इहो पाणी बाहि पैदा करे सघे थो, पेट्रोल मां इहो पाणी बाहि पैदा करे सघे थो ऐं गर्मी पैदा करे सघे थो। ऐं गर्मीअ मां कहिड़ी शइ उन मां फ़ाइदो वठे उहो हिन में गौर फ़िक्र करे। जॾहिं दुनिया जी ठहियल शयुनि जे अंदरि कुदरत वारी शयुनि जे अंदरि गौर फ़िक्र कयो उन मां इहे शयूं पैदा थी वियूं त इंसान तो में बि इनकलाब अची सघे थो। हीअ दुनिया जे तरफ़ ॾे हलिया विया, तूं पंहिंजे रब जी तरफ़ ॾे हलियो वञ, अलाह जी तरफ़ ॾे गौर कर त अलाह जी काइनात जे अंदरि ख़ुदा ताला जो केॾो त वसम रखियलु आहे। ऐं ख़ुदा ताला क़ुर पाक में वरी फरमाए थो पियो त अकुल वारो अकुल मां तव्हांखे इन करे ॾिनो आहे जो अकुल तव्हांजी रहबरी करे पंहिंजे रब जे तरफ़ ऐं अलाह जे रसूल जी फर्मा बरदारी जे तरफ़। इहो सालिम अकुल वारो आहे ऐं कामिल अकुल वारो उहो आहे जेको अलाह जी दीन जे मथां क़ाइमु आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।